साहब मां अखियुनि जो माहिर डॉक्टर आहियां, मूंखे ख़बर आहे त हुन जूं अखियूं थी सघनि थियूं। तनवीर साहब थोरो सम्झ खां कमु वठो। उहा पैना छोकिरी आहे, हुनजे अखियुनि जे लाइ लखे रुपया घुर्जनि। तव्हां पैसनि जो फिक्र न कयो, पैसनि जो मामलो तव्हां मूं ते छॾे ॾियो, बाक़ी तव्हां हुन जूं सभु टेस्टूं कराए वठो। ओके तनवीर साहब, जेकॾहिं तव्हां वटि पैसो घणो आहे त पोइ ठीकु आहे। हेलो डॉक्टर सबिया। हेलो सर। मूंखे तव्हां में ज़रूरी कमु आहे, जेकॾहिं टाइम मिले त मूं वटि ज़रूरु चकर ॾिजो। जरूर सर, मां अचां पई। हेलो सर। हेलो डॉक्टर, हाउ आर यू? डॉक्टर सबिया, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, ही तव्हां वारो अमीर मरीज़ किथे पागल त न आहे? चवे थो त हुन पैना छोकिरीअ जे अखियुनि जो ऑपरेशन करियो। मूं चयोमांसि पैसा, चई त सॼो ख़र्च मां भरींदुसि। पागल कंहिं जाइ वाकई किथे सचमुच पागल त न आहे? पागल जीनियस जो जीनियस सर। ऐं तव्हां त सम्झो था हर जीनियस माण्हू थोरो पागल त हूंदो आहे, ऐं अगरि पागल न हुजे त असां वांगुरु हुजे न सर, अज़ीम न हुजे। अज़ीम बाबा, मां तोखे पंहिंजूं अखियूं ॾियण थो चाहियां। न खपनि मूंखे अखियूं। छो? अखियूं ठहिराइण जे ॾटे में माण्हू मूंसां जेका किस कया आहिनि। न धीअ न, मां त तुंहिंजे बाबे जहिड़ो आहियां न। एतबार न आहे मूंखे। ठीकु आहे, तोखे मूं ते एतबार न आहे त तुंहिंजूं अखियूं डॉक्टर सबिया कराईंदी। हाँ बाबा, डॉक्टर तनवीर अखियुनि जो मशहूरु डॉक्टर आहे। डॉक्टर तनवीर ज़ोरा जी अखियुनि जा टेस्ट थींदा। ठीकु आहे, तव्हां हुननि जा टेस्ट कराए वठो, पर जल्दी, मूं वटि टाइम न आहे। ओके, हल बाबा। हाणे ख़बर पई त कुदरत वारे मूंखे 1 महीने जो टाइम छो ॾिनो आहे। मुंहिंजे ज़रिए हिन ख़ूबसूरत गुड़ीअ खे काइनात जा हसीन रंग ॾेखारण जे लाइ। थैंक्स गॉड, आई एम वेरी वेरी हैप्पी। तनवीर साहब, तव्हां त अखियुनि जा मशहूरु ऐं माहिर डॉक्टर आहियो। ज़ोरा जो ही सभु टेस्टूं अव्हां जे आॾो पियल आहिनि, ऐं तव्हां मूंखां बहितर सम्झी सघो था त अखियूं हासिल करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। सर, अखियूं हासिल करण जा 2 ई रस्ता आहिनि। हिकु त पैसनि सां श्रीलंका या ॿिए कहिड़े मुल्क मां अखियूं घुरायूं वञनि, या त पोइ छा? सर, या त पोइ केरु अखियूं डोनेट करे। डोनेट? केरु पंहिंजूं अखियूं डोनेट कंदो? डॉक्टर शौकत, तव्हां होश में त आहियो? सर, दुनिया में के अहिड़ियूं अज़ीम हस्तियूं बि मौजूदु आहिनि जेके ॿियनि जी भलाई जे ख़ातिर अखियूं त छा पर पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे छॾींदियूं आहिनि। ऐं हूअं बि सर, मरी वञण खां पोइ अखियूं उन्हनि जे कहिड़े कम जूं? पर अखियूं केरु डोनेट कंदो? डॉक्टर सबिया, पोइ त हिकु ई रस्तो वञी बचे थो त अखियूं ॿाहिरां ई घुरायूं वञनि। पर सर, तव्हां इहो बहितर ॼाणो था त ॿाहिरि मुल्कनि मां आयल अखियूं डॉक्टर एतिरो देरि सां कढनि था, या असां ताईं पहुचण में उन्हनि खे एतिरी देरि थी वञे जो उहे अखियूं कंहिं कम जूं नथियूं हुजनि। इन लाइ त हिकिड़ो ई रस्तो आहे त को अखियूं डोनेट करे। पर केरु डोनेट कंदो अखियूं? डॉक्टर सबिया, मां त अखियूं डोनेट करे सघां थो। तव्हां? हा, मां अखियूं डोनेट कंदुसि। डॉक्टर शौकत, जी सर। तव्हां ऑपरेशन समेत सभई तयारियूं मुकमल करे वठो, ऐं मां वसियत समेत तमामु कानूनी घुर्जियूं अॼु जो अॼु पूरियूं करे थो वठां। ओके सर। डॉक्टर सबिया, तव्हां इन मामले में मुंहिंजी मदद कंदा? जेका तव्हांजी मर्ज़ी सर। थैंक यू।